शिकारपुर खां हक टीवी 5 न्यूज़ जे रिपोर्टर आफाक अली संजराणी जी रिपोर्ट मुताबिक़ शिकारपुर रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जे सालगिरह तकरीब चेयरमैन ज़िला काउंसिल चीफ सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो ऐं सियासी समाजी अॻुवाणनि गॾिजी केक काटियो। न्यूज़ रूम जो इफ़्तिताह रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जे पहिरीं एनिवर्सरी सालगिरह जी शानदार तकरीब थी गुज़री, जंहिंजी सदारत चीफ सरदार ज़ुल्फ़िकार अली ख़ान कमारियो चेयरमैन ज़िला काउंसिल शिकारपुर जन कई। तकरीब में मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाणनि वॾे अंग में शिरकत कई, जॾहिं त चेयरमैन ज़िला काउंसिल शिकारपुर रीजनल प्रेस क्लब जे न्यूज़ रूम जो पिणु इफ़्तिताह कयो। तकरीब खे ख़िताब कंदे चीफ सरदार ज़ुल्फ़िकार ख़ान कमारियो चयो त ज़िला काउंसिल शिकारपुर ज़िले में तरक़ियाती कम तेज़ीअ सां जारी आहिनि ऐं हर यूनियन काउंसिल में कम थी विया आहिनि ऐं रहियल यूनियन में जारी आहिनि। मुंहिंजी कोशिश आहे त ज़िले काउंसिल तरफ़ां ज़िले अंदरि मुख़्तलिफ़ मुनफ़रद कम कराया वञनि। हुन चयो त रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जे सदर ज़ख़्मी रशीद महर जी सहाफ़त में पंहिंजे मुनफ़रद सुञाणप आहे, जंहिं ज़िंदगी में तमामु घणी जफ़ाकशी कई आहे ऐं पाण मंझि रहियो आहे। तकरीब खे सैयद मोहम्मद शाह DO हायर सेकेंडरी एजुकेशन ख़िताब कंदे चयो त रीजनल प्रेस क्लब शिकारपुर जे साथियुनि जी भरपूर महिनत आहे। रीजनल प्रेस क्लब जा मीडिया वर्कर्स ॾींहुं राति इलाइक़े जे बुनियादी इशूज़ खे कवर करे रहिया आहिनि, जिन खे जस हुजे ऐं असांजो साथ रीजनल प्रेस क्लब जे साथियुनि सां जारी रहंदो। यादि रहे त प्रोग्राम जी शुरूआत जमियत उलमा इस्लाम नज़रियात जे सिंध सूबाई अमीर मौलाना अब्दुल वहाब ॾहर तिलावत ऐं दुआ घुरियूं कयो ऐं प्रोग्राम में TO हायर सेकेंडरी एजुकेशन खानपुर गुलाम नबी सुमरो सिंध बिरोही इताद लाड़काना डिवीज़न जे सदर मोहम्मद नवाज़ बिरोही ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून ज़िला शिकारपुर जो सदर डॉक्टर बशीर बिरोही, कौमपरस्त अॻवान अब्दुल समी बिलाली ऐं इमरान मंगी, असदुल्लाह सुमरो, एजाज काके पुटो, फैज़ुल्लाह नूरानी, अब्दुल सलाम लोहर बलोच, अब्दुल हक, एडवोकेट अली असगर पखोड़, जावेद शेख जेलर, साबिर खोसो स्काउट जे इंचार्ज, शौकत बलोच, सिंध फनकार इतिहाद जे चेयरमैन फयाज़ लाचारी, अब्दुल गफ़ार अब्बासी, सिंधी वेब न्यूज़ जे CEO